अस्सलाम वालेकुम। ज़ैन अकेडमी में तव्हांखे भलीकार चवंदासीं। असां पढ़ंदासीं सिंध जी हिस्ट्री जे बारे में। सिंध जी हिस्ट्री में हिकु जुमिलो आऊं तव्हांजे अॻियां लिखां थो। ए जी साहब सुनते हो आँख में कंकड़ था। ठीकु आहे, हीउ हिकिड़ो जुमिलो आहे जंहिंमें शॉर्ट फॉर्म लिखियल आहिनि। जेके बि हुक्मरान सिंध में आया उन्हनि सभिनी जो हिकु शॉर्ट फॉर्म लिखियल आहे। अच्छा, जीअं अख़र हिन जी माना थींदी त साहिब तव्हां ॿुधो था त जेको अख़ आहे उन में जेको आहे उहो कटर हो। ठीकु आहे, त हिन जी इहा माना निकिरे थी। हाणे हिन जो असां कीअं शॉर्ट फॉर्म में कढंदासीं सभिनी खे उहो तव्हांखे ॿुधायां थो। जीअं मिसाल ए जी आहे त पहिरीं ए ऐं जी असां लिखंदासीं। सही आहे, ए जी ऐं साब मां एस ऐं सुनते हो मां एस ऐं आख़ सां ए ऐं एम सां मे सां एम ऐं कंकड़ सां के ऐं था सां टे। ठीकु आहे, त ए में असांजा अची हलिया अरब ऐं जी सां अची हलिया गज़नवी ऐं एस सां असांजा अची हलिया सुमरा। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में ऐं ॿिए एस सां असांजा अची विया हलिया समा। ठीकु आहे, ऐं ए सां असांजा अची हलिया अरगून ऐं तुरखान। अच्छा, उन खां बाद में एम सां असांजा अची हलिया मुगल ऐं के सां असांजा अची विया हलिया कलोड़ा ऐं टी सां असांजा अची हलिया टालपुर। अच्छा, उन खां बाद में लास्ट में टालपुरनि खां बाद में असांजो ब्रिटिश रूल बि आयो। ब्रिटिश रूल जिन साल 1843 खां वठी 1947 ताईं यानी 105 सालनि ताईं असांजे सिंध ते हुकूमत कई। अच्छा, सभ खां पहिरीं असांजे सिंध में अरब आया जेके 712 ईस्वीअ में आया। 712 खां वेंदे उन्हनि 1026 ईस्वीअ ताईं तक़रीबन लॻभॻि 314 साल जेका आहे उहा हुकूमत कई सिंध ते। अच्छा, उन खां बाद में गज़नवी आया जेके साल 1026 में 1026 खां शुरू कंदा 1026 खां वठी 1050 ताईं यानी टोटल 26 साल जेके आहिनि 26 ईयर्स असां ईअं लिखी छॾियूं त 26 ईयर्स जेके आहिनि हुन असां ते हुकूमत कई। उन खां बाद में सूमरा आया जेके 1050 ईस्वीअ खां वेंदे 1351 ताईं यानी लॻभॻि 306 ईयर्स जेके आहिनि सिंध ते हुननि हुकूमत कई। उन खां बाद में साल 1351 यानी जेको ही असां छॾींदासीं तारीख़ उन खां वरी 1351 खां वठी 1520 ताईं लॻभॻि 175 साल जेका आहे उहा समन असांजे सिंध ते हुकूमत कई। उन खां बाद में साल 1520 खां वठी 1591 ताईं लॻभॻि 72 साल यानी 72 साल हुकूमत जेका आहे। अच्छा, अरगुन तुर्खान जिन 1520 खां वठी 1591 ताईं त लॻभॻि 72 साल असांजे सिंध ते हुकूमत कई। उन खां बाद में 1591 खां वठी 1701 ताईं 110 साल जेके आहिनि उहा मुग़लनि असां वटि हुकूमत कई। ठीकु आहे, उन खां बाद में 1701 खां वठी 1783 ताईं लॻभॻि 82 साल जेके आहिनि उहा कलोड़नि असां वटि जेका आहे उहा हुकूमत कई। उन खां बाद में 1783 खां वेंदे 1843 ताईं लॻभॻि 60 साल लास्ट जेके 60 साल उहा टालपुरनि हुकूमत कई। आख़िर में ब्रिटिश रूल आयो जिन 105 साल ताईं असांजे सिंध ते हुकूमत कई। अच्छा, हे जेके दौर आहिनि तव्हांखे इंशाअल्लाह ताला जेके हिन सीरियल में यादि थी वेंदा जेकर तव्हां सिर्फ़ु हिन जुमिले खे यादि कंदा। ए जी साहब सुनते हो आँख में कंकड़ था। ठीकु आहे, ए ऐं जी सां अरब गज़नवी, एस सां सूमरा, एस सां समा, ए सां अरगुन तुर्खान, एम सां मुग़ल, के सां कलोड़ा ऐं टी सां जेको टालपुरा। आख़िर में ब्रिटिश रूल आयो। अच्छा, इहा सिंध जी जेका बि हिस्ट्री जेके बि हुक्मरान आया सिंध में उन्हनि सभिनी जा जेके बि दौर आया हिननि सालनि खां वेंदे हेसि ताईं ऐं केतिरा साल कया इहे सभु हिते तव्हां जेकॾहिं नोट्स ठाहे जेके तव्हां यादि कंदा इंशाअल्लाह ईंदड़ जेके बि इम्तिहान या टेस्ट हूंदियूं तव्हांजे लाइ भरपूर मददगार साबित थींदा।